من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا ليبلونكم الله بشيء من الصيد تناله أيديكم ورماحكم ليعلم الله من يخافه بالغيب، فمن اعتدى بعد ذلك فله عذاب أليم. يا أيها الذين آمنوا لا تقتلوا الصيد وأنتم حرم، ومن قتله منكم متعمدا فجزاء مثل ما قتل من النعم يحكم به ذوى عدل منكم هديا بالغ الكعبة أو كفارة طعام مساكين أو عدل ذلك صياما ليذوق وبال أمره. عفى الله عما سلف، ومن عاد فينتقم الله منه، والله عزيز ذو انتقام. أحل لكم صيد البحر وطعامه متاعا لكم وللسيارة، وحرم عليكم صيد البر ما دمتم حرما، واتقوا الله الذي إليه تحشرون. جعل الله الكعبة البيت الحرام قياما للناس والشهر الحرام والهدي والقلائد، ذلك لتعلموا أن الله يعلم ما في السماوات وما في الأرض وأن الله بكل شيء عليم. اعلموا أن الله شديد العقاب وأن الله غفور رحيم. ما على الرسول إلا البلاغ، والله يعلم ما تبدون وما تكتمون. قل لا يستوي الخبيث والطيب ولو أعجبك كثرة الخبيث، فاتقوا الله يا أولي الألباب لعلكم تفلحون. صدق الله العظيم. ईमान वारो ज़रूर आज़माईंदो तव्हां खे अल्लाह ताला कुछ शिकार सां जो कोचन था इन्ही के हथ तव्हांजा ऐं नेज़ा तव्हांजा। हिन लाइ ॼाणे अल्लाह ताला ज़ाहिर करे अल्लाह ताला उन माण्हू खे जेको ख़ौफ़ करे थो इन्हीअ जो ॾिजे थो इन्हीअ खां पर पुठ को जा माण्हू ज़्यादती कई इन्हीअ खां पोइ इन्ही जे लाइ आहे अज़ाब दर्दनाक। ए ईमान वारो न क़त्ल कयो तव्हां शिकार खे हालांकि तव्हां एहराम वारा हुजो, ऐं जेको क़त्ल कंदो इन्हीअ खे तव्हां खां ॼाणी वाणी को बदिलो आहे मिसाल उन जे जो क़त्ल कयई जानवर खां। फ़ैसिलो कंदा इन्हीअ सां ब इंसाफ़ वारा तव्हां मां हदियो जेको पहुचंदड़ हूंदो काबतुल्लाह शरीफ़ जे तरफ़, या कफ़ारो मिस्कीननि जो खाधो, या बराबरि इन जे रोज़ा, ताकि चखे पंहिंजे मामले जे अंजाम खे नतीजे खे। माफ़ फरमाए अल्लाह ताला उन खां जो गुज़री वियो। ऐं जेको माण्हू मोटियो को इंतिकाम वठंदो अल्लाह ताला इन्हीअ खां। अल्लाह ताला ज़बरदस्त इंतिकाम वठण वारो आहे। हलाल कया विया आहिनि तव्हांजे लाइ, हलाल कयो वियो आहे तव्हांजे लाइ समुंड जो शिकार ऐं खाधो इन्हीअ जो सामान बणाइण जे करे, सामान बणाए करे ॾियण जे करे तव्हांजे लाइ काफ़िले वारनि जे लाइ। ऐं हराम कयो विया तव्हां ते ख़ुश्की जो शिकार जेसिताणी जो हुजो तव्हां इहराम वारा ड्रिजो तव्हां अल्लाह ताला खां उहो जो इन्ही जे तरफ़ गॾु कया वेंदो तव्हां। कयो अल्लाह ताला बैतुल्लाह खे काबतुल्लाह शरीफ़ खे घर इज़त वारो माण्हुनि जे बका जे लाइ, ऐं महीनो इज़त वारो ऐं हदियो ऐं कंडलो पातल
इहो इन लाइ त ॼाणो तव्हां त बेशक अल्लाह ताला ॼाणे थो हर उन शइ खे जेका आसमाननि में आहे ऐं जेका ज़मीन में आहे। बेशक अल्लाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे। ॼाणो तव्हां त बेशक अल्लाह ताला सख़्तु सज़ा वारो आहे ऐं अल्लाह ताला बख़्शींदड़ ॿाझारो आहे। नाहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मगर पहुचाइण ऐं अल्लाह ताला ॼाणे थो जेको कुझु ज़ाहिर कयो था तव्हां ऐं जेको कुझु लिकायो था तव्हां। चओ त नथो बराबरि थिए पलीत ऐं पाक, ख़राब ऐं रद्दी ऐं सुठी शइ। खणी जो अजब में विझे तोखे ख़बीस जी घणाई, पलीत जी घणाई। पोइ ॾिजो तव्हां अल्लाह ताला खां ऐं अकुल वारो मन न मन कामयाबु थियो तव्हां। सूरतुल माइदा जो 12हों रुकू, 7 सिपारे जो 2 रुकू, आयत नंबर 93 खां आयत नंबर 100 ताईं मुकम्मल रुकू की तिलावत भी कई से ऐं मुकम्मल रुकू जो तर्जुमो लफ्ज़ी भी पढ़ियोसीं। इन आयात में अल्लाह ताला मसाइल बयान फरमाया आहिनि। तक़वा जीअं दीनी नुक़सान खां बचण जे लाइ केतिरा ई दर्जा आहिनि। ईमान ऐं यकीन जे मरातिब में ताक़त ऐं कमज़ोरी जे हिसाब सां तजुर्बे ऐं नुसूस शरइया खां साबित आहे। जा क़दर माण्हू ज़िक्र फ़िक्र अमल सालिह जिहाद फी सबीलिल्लाह में तरक़ी कंदो आहे, अहिड़ी क़दर ख़ुदा जे ख़ौफ़ ऐं उन जे अज़मत ऐं जलाल जे तसवुर सां दिलि आबाद थींदी आहे। ईमान ऐं यकीन मज़बूत ऐं मुस्तहकम थींदो रहंदो आहे। मरातिब सैर इल्लाह जे इन तरक़ी ऐं उरूज जे तरफ़ इन आयत में अल्लाह ताला तक़वा ऐं ईमान जे खे दोहरायो इशारो फरमाई। सलूक जो आख़िरी मक़ाम एहसान ऐं उन जे नतीजे ते अल्लाह ताला तंबीह फरमाई। सलूक माना बुज़ुर्ग जेके ज़िक्र अज़कार करे, रियाज़तूं करे, इबादतूं करे, अल्लाह जे अहकामनि जी बजावरी करे, रब सां उन्हनि जो जेको ताल्लुक़ थींदो आहे उन जी मंज़िल आहे एहसान। एहसान जिब्रील अमीन अलैहिस्सलाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो, मल एहसान या रसूल अल्लाह, एहसान छा आहे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सईदन फरमाया अन तअबुदल्लाह कअन्नका तराह, तूं ईअं अल्लाह जी इबादत कर ॼण त तूं रब साईं जा दीदार करे थो। इन मरतबे ते माण्हू पहुची वञे जो रब जा दीदार। हाणे असांजी निमाज़नि जे लाइ कहिड़ी कैफ़ियत आहे, बीठा निमाज़ में आहियूं, असांजो दिमाग़ अलाए किथे घुमंदो आहे, असांजे दिलि जा ख़्यालात अलाए किथे हूंदा आहिनि। इहा आहे एहसान त अल्लाह सां अहिड़ो ताल्लुक़ बाने जो जुड़ी वञे। उन खां पोइ कुझु मसाइल आहिनि। सईद जेको हरम ऐं इहराम में हराम आहे, सईद माना शिकार, हरम ऐं इहराम में हराम आहे। आम आहे उहो अहिड़े जानवर जो हुजे जंहिंजो गोश्त खाइजे या ग़ैर माक़ूल लहम यानी जंहिंजो गोश्त न खाइजे। ॿई सूरतुनि में हराम आहे शिकार करणु, ॿिन्ही सूरतुनि में। ॿियो मसइलो आहे त शिकार उन्हनि जानवरनि खे चयो वेंदो आहे जेके वहशी हुजनि, आदतनि माण्हू वटि न रहंदा हुजनि, पोइ जेके ख़िलक़तनि घरेलू हुजनि जीअं रिढा, बकरी आहे, गऊ आहे, ऊठ आहे, उन्हनि जो ज़बह करणु ऐं खाइणु दुरुस्त आहे। टियों मसइलो आहे अलबत्ता जेको दलील मां मुस्तस्ना थी विया आहिनि उन्हनि खे पकड़णु क़तलु करणु हलाल आहे। जीअं दरियाई जानवर जो शिकार अल्लाह ताला जे क़ौल उहिल्ल लकुम सैदुल बहर, ऐं कुझु ख़ुश्की जा जानवर जीअं कांव, चील, नांग, बिच्छू ऐं छितो कुतो जेको दरिंदो पाण हमिलो करे त हाणे उनखे क़तलु करण जी शरीयत इजाज़त ॾिनी आहे। माना हरम में इहराम में जेकर अहिड़ो को मूज़ी जानवर आहे जिन जा नाला खयासीं। उन खां पोइ मसइलो आहे जेको हलाल शिकार ग़ैर इहराम ऐं ग़ैर हरम में कयो वञे उनजो खाइणु मोहरिम खे जाइज़ आहे। मोहरिम माना जंहिंजो इहराम ॿधल आहे। जॾहिं इहे उनजे क़तल वग़ैरह में मुईन या मुशीर या ॾसण वारो न हुजे। मुईन माना मददगार, मुशीर माना इशारे करण वारो,
दाल माना ॾस ॾियण वारो न हुजे, माना इहराम वारे खे न मदद करणी आहे शिकार ते, न इशारो करिणो आहे, न ॾस ॾियणो आहे त हिते जानवर आहे, इहो सभु कुझु हिन ते पाबंदी आहे। छो त अलाह ताला फरमाए ला तक़्तुलू, क़तुल न कयो, ला ताकुलू न फरमायासीं त खाओ न, बल्कि अलाह फरमाए ला तक़्तुलू, क़तुल न कयो। क़तुल जूं इहे सभई सूरतूं थी सघनि थियूं, इशारो करणु, ॾस ॾियणु ऐं मदद करणु, इहे सभु सूरतूं इन ते अलाह ताला इहराम जी हालत में हरम में पाबंदी विधी आहे। ॿियो मसइलो आहे त शिकारी हरम खे जहिड़ी तरह कसदन क़तुल करण ते जज़ा वाजिबु आहे, अहिड़ी तरह ख़तन ऐं निशाननि बि वाजिबु आहे। ॼाणी वाणी जेकॾहिं कोई माण्हू क़तल करे थो इन शिकार खे, त हाणे उन ते जीअं ॾंड वाजिबु आहे, भुल में बि क़तल थियसि त बि ॾंड पहुची वेंदसि इन सूरत में। पंजो मसइलो आहे जीअं पहिरें दफ़े जज़ा वाजिबु आहे, अहिड़ी तरह ॿिए दफ़े टे दफ़े क़तल करण में बि जज़ा वाजिबु आहे। हिकिड़ो दफ़ो शिकार खे क़तल कई हुन ते ॾंड पवंदो, जज़ा थींदी, ॿियो दफ़ो कई त बि ॾंड पवंदो, जज़ा थींदी, टियों दफ़ो कई जेतिरा दफ़ा कंदो हुन ते ॾंड पवंदो। त उन खां बाद जो मसइलो आहे जज़ा जो इहो आहे त जंहिं ज़माने ऐं जंहिं जॻह में इहो जानवर क़तल थियो आहे, बहितर आहे त ॿ माण्हू ऐं जाइज़ ही बि आहे त हिकु ई इंसाफ़ वारो माण्हू उन जानवर जे क़ीमत जो अंदाज़ो कराए, तख़मीनो कराए। कोई उन में इहो तफ़सील आहे त उहो मक़तूल जानवर जेकॾहिं ग़ैर माक़ूल आहे, माना खाइण वारा जंहिंजो गोश्त नथो खाइजे, तॾहिं बि इहा क़ीमत हिकु ॿकरी खां वधीक वाजिबु न थींदी। माना अहिड़ो जानवर क़तल कयो अथई जेको खाइण वारो न आहे, जंहिंखे खाइजे नथो, त हाणे इन जे एवज़ में बि ॿकरी उनखे भरणी पवंदी, छो त हरम में हिन खे शिकार करिणो न हुयो। ऐं जेकॾहिं उहो जानवर माक़ूल हुयो, माना जंहिंजो गोश्त खाइजे थो, त जेतिरे क़दुरु उनजो अंदाज़ो थींदो उहो सभु वाजिबु थींदो, जेतिरी उनजी क़ीमत जो तख़मीनो थींदो ओतिरो उनखे ॾियणो पवंदो। ऐं ॿिन्ही हाल में उन जूं टे सूरतूं आहिनि ऐं उन्हनि खे इख़्तियार आहे। ख़्वाह उनजी क़ीमत जो कोई जानवर हस्ब शराइत क़ुर्बानी जे ख़रीद करे, माना जानवर बि अहिड़ो ख़रीद कंदो जीअं क़ुर्बानी वारे जानवर में जेके शर्त हूंदा आहिनि, ऐं हुदूद हरम जे अंदरि ज़बह करे फ़ुक़रा में तक़सीम कंदो। ईअं न त चए त हाणे मां मोटी अचां पंहिंजे मुल्क में अची उनखे जेको आहे तक़सीम कयां, ज़बह कयां, ईअं न, उहो बि हुदूद हरम में करिणो आहे। ऐं उन क़ीमत जे बराबरि कणिक वग़ैरह हस्ब शराइत सदका फ़ितर, जेकर कणिक थो ॾिए त पोइ सदक़तुल फ़ितर में जेके शर्त आहिनि उहे उन में लागू थींदा। फ़ी मिस्कीन खे अधु सा, माना टोयो फ़ुक़रा खे ॾींदो, या बहिसाब फ़ी मिस्कीन अधु टोयो, जेतिरनि मिस्कीननि खे उहो कणिक वग़ैरह पहुची सघे थी उन अंदाज़े सां रोज़ा रखे। तक़सीम कणिक या रोज़नि में हरम जो क़ैद न आहे त इहो कणिक उते तक़सीम करे या रोज़ा उते रखे, इहो क़ैद न आहे। रोज़ा मोटी अची रखी बि सघे थो या जेको आहे पंहिंजे ॿी जॻह ते। जेकॾहिं क़ीमत निस्फ़ सा खां घटि वाजिबु थी आहे त पोइ इख़्तियार अथसि, ख़्वाह हिकु मिस्कीन खे ॾिए या हिकु रोज़ो रखी छॾे। अहिड़ी तरह जेकॾहिं फ़ी मिस्कीन निस्फ़ सा ॾेई करे निस्फ़ सा खां घटि बची पियो आहे त बि उनखे इख़्तियार आहे, ख़्वाह उहो बक़ी आहे हिकिड़े मिस्कीन खे ॾिए या हिकु रोज़ो रखे। निस्फ़ सा जो वज़न असांजे वज़न जे एतबार सां 2.25 सेर थींदो आहे। उन खां पोइ मसइलो आहे त जेको इहो अंदाज़ो मज़कूर में जेतिरा मिस्कीननि जो हिसो करार ॾिजे, जेकॾहिं उन्हनि खे ॿिनि वक़्तनि जो खाधो पेट भरे करे खाराए थो तॾहिं बि जाइज़ आहे। उहो खाधो तयारु करे खाराए करे त बि जाइज़ आहे। उन खां पोइ मसइलो आहे जेकॾहिं उन क़ीमत जे बराबरि ज़बह जे लाइ जानवर जेको मुतयन कई मगर कुझु क़ीमत बची पई आहे त उन बक़िया में बि उनखे इख़्तियार आहे, ख़्वाह ॿियो जानवर ख़रीद करे या उनजो अनाज वग़ैरह ॾिए या अन्न जे हिसाब सां रोज़ा रखे। जहिड़ी तरह क़तुल में जज़ा वाजिबु आहे, अहिड़ी तरह अहिड़े जानवर खे ज़ख़्मी करण में बि अंदाज़ो कराए वेंदो। क़तुल न कयो अथई, रुगो ज़ख़्मी कयो अथई त बि अंदाज़ो कराए वेंदो। उन मां जानवर जी केतिरी क़दुरु क़ीमत थी उन मिक़दार में उहे ई उनखे मथे जेके सूरतूं हुयूं उहे जाइज़ आहे। उन खां पोइ मोहरनि खे जंहिं जानवर जो शिकार करणु हराम आहे उनजो ज़बह करण बि हराम आहे। जंहिंखे शिकार करणु जाइज़ न आहे उनखे ज़बह बि नथो करे सघे। जेकॾहिं उनखे ज़बह कंदो
तो उन जो हुकुम मुर्दार जो थी वेंदो, छो त अल्लाह ताला फरमाए ला तक़तुलू, त इन जो मक़सदु आहे इला अन ज़बहू कल क़त्ल, त इन जो ज़बह करण भी क़त्ल वांगुरु आहे। जेकॾहिं जानवर जे क़त्ल थी वञण जी जॻह झंग आहे त जेको जेका आबादी उनखे वेझी आहे उतां जे एतबार सां क़ीमत कराइबी। किथे झंग वग़ैरह में उनखे क़त्ल कयो अथई हर हुदूद हरम में, पर हाणे जेका आबादी उनखे वेझी आहे उन हिसाब सां उनजी क़ीमत कराइबी। इशारो, ॾस ॾियणु, मदद करणु शिकार में, मिसाल शिकार करण जे आहे हराम में, त जीअं माण्हू हिकिड़ो शिकार त ॿियो थो करे पर ॾस वरी ॿियो थो ॾिएसि, या मदद थो करेसि, या जेको आहे इशारो थो करेसि, त इशारे करण वारो बि ईअं बराबरि जो इन में शरीक थींदो। इहे आहिनि। उन खां बाद में अलाह ताला फरमायो त काबतुल्लाह खे अलाह ताला माण्हुनि जे बका जो ज़रियो बणायो आहे, माण्हुनि जे बका जो ज़रियो आहे। हरम मोहतरम जो एहतराम ज़माने जाहिलियत में भी अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि में ईअं रखियो हो जो उन जे करे अमुन अमान क़ाइमु रहंदो हुयो। उन एहतराम जे नतीजे में सिर्फ़ु हरम शरीफ़ जे अंदरि अचण वारे ऐं उहे माण्हू मामून थी वेंदा हुआ, अमुन में अची वेंदा जेके हज ऐं उमिरे जे लाइ निकिरंदा हुआ, ऐं हज जी का अलामत उन्हनि ते मौजूदु हूंदी। अतराफ़ आलम जा माण्हू खे उन मां कोई नफ़ो ऐं इत्मीनान जो हासिल न थींदो, पर अरब में जहिड़ी तरह बैतुल्लाह जे मकान ऐं उनजे गिर्द पेश हरम मोहतरम जो एहतराम आम हुयो, अहिड़ी तरह हज जे महीननि जो बि ख़ासि एहतराम हुयो। उन्हनि महीननि खे अशुरे हरुम चवंदा आहिनि, उन सां रजब बि बाज़ शामिलु कयो आहे। इन्हनि महीननि में हरम खां ॿाहिरि बि क़त्ल ऐं क़िताल खे तमामु अरब हराम सम्झंदा हुआ ऐं परहेज़ कंदा हुआ। अलाह ताला फरमाए क़ियामल लिन्नास, काबे सां काबतुल्लाह सां गॾु ॿियूं शयूं आहिनि। अशहरुल हराम, इज़त वारो महीनो, इज़त वारे महीननि में बि क़त्ल न थींदो। इन मां मुराद आहे ज़ुल हज जो महीनो, जंहिंमें हज जा अरकान ऐं अमाल अदा कया वेंदा हुआ। उन खां पोइ आहे हदियो। हदियो उन जानवर खे चयो वेंदो आहे जंहिंजी क़ुर्बानी हरम शरीफ़ में कई वेंदी हुई। अहिड़ो जानवर जा माण्हू सां हूंदो हो त आम अरब जो मामूल हुयो त उनखे कुझु न चवंदा हुआ, उहो अमुन इत्मीनान सां सफ़र कंदो हो ऐं पंहिंजो मक़सदु पूरो कंदो हो। इन जे लाइ हदियो बि माना जेको क़ुर्बानी वारो जानवर हरम में काहे वेंदा हुआ, इहो बि अमुन जी निशानी हूंदी, माण्हुनि जे बका जी निशानी हूंदी। 3 नंबर ते कलाइद। कलाइद जमो आहे कलाद जी, ॻिची जे हार खे चइबो आहे। जाहिलियत अरब जी रस्म ई आई, जेको माण्हू हज जे लाइ निकिरंदो हो त पंहिंजे ॻिची में हिकिड़ो हार बतौर अलामत जे विझी छॾींदो हो, त उनखे ॾिसी करे माण्हू सम्झंदा हुआ त इहो हज जे लाइ वञी रहियो आहे, उनखे का तकलीफ़ न ॾींदा हुआ। अहिड़ी तरह क़ुर्बानी जे जानवरनि जे ॻिचीअ में बि अहिड़ी तरह जा हार विझी छॾींदा हुआ, उन्हनि खे बि कलाइद चइबो हो। इहो बि माण्हुनि जे अमुन जो ज़रियो हुयो। 3 इहे शयूं हुयूं जेके माण्हुनि जे अमुन जो ज़रियो हुयूं। उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो त अल्लाह सही आसमान ऐं ज़मीन जे हर शइ खे ॼाणे थो। अल्लाह सही खे हर शइ जो इल्मु आहे। अल्लाह जी पकड़ सज़ा बि ॾाढी सख़्तु आहे, पर अल्लाह गफ़ूर बि आहे, अल्लाह रहीम बि आहे। उन खां बाद में अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िम्मेदारी बयानु फरमाई, वमा अला रसूल इल्लल बलाग। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़राइज़ मनसब नबूवत में इहो आहे त उम्मत ताईं अल्लाह जा अहकाम पहुचाइण, बाक़ी उन्हनि खे ज़ोरी मञाइण न आहे। वल्लाहु यअलम मा तुबदून व मा तक्तुमून। अल्लाह जे इल्म में आहे जेको कुझु तव्हां ज़ाहिर कयो था, जेको कुझु लिकायो था, सभु कुझु रब जे इल्म में आहे। आख़िरी आयत में अल्लाह ताला फरमाए कुल ला यस्तविल ख़बीस व तय्यिब, त ख़बीस ऐं तय्यिब ॿई बराबरि न आहिनि। इहे ॿई लफ़्ज़ मुतक़ाबिल लफ़्ज़ आहिनि, मुतज़ाद आहिनि। एंटोनियम लफ़्ज़ जंहिंखे वर्ड चवंदा आहिनि उन मां आहिनि। ख़बीस मां मुराद हराम या नापाक आहे, तय्यब मां मुराद हलाल ऐं पाक आहे। ख़बीस हराम माल दौलत ऐं तय्यब हलाल माल दौलत। इन मां सुठा इंसान भी मुराद आहिनि तय्यब मां, ऐं ख़बीस मां बुरा इंसान भी मुराद आहिनि, या तय्यब मां सुठा अमाल ऐं अख़लाक भी मुराद थी सघनि था, ऐं ख़बीस मां बुरा अमाल ऐं किना कम भी थी सघनि था।
वलो आजबक कसरतुल ख़बीस, खणी जो तोखे अजब में विझे ख़बीस जी घणाई। ख़बीस अॼुकल्ह जाम आहे, पर बल्कि दुनिया में इहे नाश हराम शयूं जाम आहिनि, पर कंहिंजे घणाईअ सां इन जे अलाह वटि इज़त ऐं मान ऐं मर्तबो न वधंदो आहे। इन आयत जो शान नुज़ूल, आख़िरी आयत जो शान नुज़ूल इहो आहे। बाज़ रिवायतुनि में आहे त जॾहिं इस्लाम में शराब खे हराम कयो वियो, उन जी ख़रीदो फ़रोख़्त खे बि ममनू करार ॾिनो वियो। हिकिड़े माण्हू जंहिंजो कारोबार शराब फ़िरोशी जो हुयो, उन ज़रिए सां उन कुझु माल गॾु करे रखियो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कई त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे माल जेको शराब जे तिजारत मां मूं वटि गॾु थियो आहे, जेकॾहिं मां उनखे कंहिं नेक कम में ख़र्च कयां त छा उहो मुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद थींदो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं तूं उनखे हज में या जिहाद वग़ैरह में ख़र्च कंदे त उहो अल्लाह वटि मच्छर जे हिकिड़े पर जे क़ीमत जे बराबरि बि न आहे। हाणे असां नाजाइज़ कमायूं करे पोइ वरी चवंदा आहियूं असां कुझु ठारायूं था, कुझु कमु कयूं था, इन जी क़ीमत अलाह वटि काई बि वैल्यू कोन्हे। असां जहिड़ा मौलवी त ख़ुशि थी वेंदा, वरी दुआयूं कंदा, पर अलाह वटि इन जी काई बि वैल्यू कोन्हे का। नाजाइज़ कमाई मां माण्हू जेकॾहिं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे इरशाद फरमायो, जेकॾहिं तूं इनखे हज या जिहाद वग़ैरह में ख़र्च कंदे त उहो अल्लाह वटि मच्छर जे हिकिड़े पर बराबरि बि क़ीमत नथो रखे। अल्लाह पाक ऐं हलाल शइ खां सवाइ काई शइ क़बूल न फरमाईंदो आहे। त माना सदक़ात ख़ैरात इहे बि हलाल माल मां ॾिजनि त पोइ क़बूलियत थींदी आहे। आख़िर में इन जे मुतालिक़ तफ़सीर दुरे मंशूर में बहवाला इब्न अबी हातिम नक़ुल कयो अथई त ज़माने ताबईन जे ख़लीफ़े राशिद हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जॾहिं साबिक़ उमरा जे ज़माने जे आइद कयल नाजाइज़ टैक्स बंदि कया ऐं जिन माण्हुनि खां नाजाइज़ तौर ते माल वरिता वेंदा उहे वापसि कया विया, सरकारी बैतुल माल ख़ाली थी वियो ऐं आमदनी महदूद थी वई। हिकिड़े सूबे जे गवर्नर उन्हनि जे ख़िदमत में ख़त लिखियो त साईं बैतुल माल जी आमदनी तमामु घटिजी वई आहे, फ़िक्र आहे त हुकूमत जो कारोबार कहिड़ी तरह हलंदो। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जवाब में इहा आयत तहरीर फरमायस, ला यस्तविल ख़बीस वत्तय्यिब वलौ अअजबक कसरतुल ख़बीस। फरमायूंसि त हराम ऐं हलाल ॿई बराबरि नथा थियनि, तंहिंजे करे तव्हां जेको आहे पंहिंजे जेतिरे ख़ज़ानो ज़ुल्म सां ज़्यादतीअ सां भरियल हुयो, उन जे मुक़ाबले में अदल ऐं इंसाफ़ क़ाइमु करे पंहिंजे ख़ज़ाने खे घटि कयो ऐं काई परवाह न आहे त असांजे हुकूमत जो कमु उन घटि मिक़दार मां पूरो थींदो। अलाह बरकत कंदो। हलाल में ॾिसंदा आहियो त बरकत थींदी आहे ऐं थोरे में उन जो माण्हू जो जेको आहे कमु थी वेंदो आहे। अलाह ताला आख़िर में फरमाए, फतक़ुल्लाह या उलिल अलबाब, अकुल वारो ख़ौफ़ ख़ुदा धारियो। माना अकुल अलाह वटि मेयार इहो आहे अकुल जो त अलाह जो ख़ौफ़ आहे, तक़वा आहे, परहेज़गारी आहे, त इहो आहे आकिल ऐं दाना माण्हू। अलाह ताला असांखे पंहिंजे अहकामनि जे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तेसिताईं रुकू जो तफ़सीर पूरो थियो, ज़िंदगी रही त वरी सुभाणे ईंदड़ रुकू तिलावत कंदासीं इंशाअल्लाह। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन सल्लल्लाहु तआला अला ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।